पाकिस्तान में 8 फरवरी ते रिथियल आम चूंडुनि सबबि पाकिस्ताननि जो वॾो अंग सियासी पार्टियुनि नामज़द उम्मीदवारनि ऐं ॿियुनि शयुनि बाबति ऑनलाइन सर्च कंदो आहे। अवाम जी इलेक्शन बाबति डेटा ताईं रसाईअ खे सवलो बणाइण लाइ सर्च इंजन कंपनी गूगल ट्रेंड्स पाकिस्तान जनरल इलेक्शन जे नाले सां हिकु वेब पेज मुतारिफ़ कराए छॾियो आहे। हिन पेज ते चूंडुनि में हिसो वठंदड़ पार्टियुनि बाबति टॉप सर्च में रहंदड़ सवाल, मौज़ू ऐं अवामी दिलचस्पियुनि जे हवाले सां ॼाण खे पेश कयो वियो आहे। इन खां सवाइ गूगल जे हिन पेज ते पाकिस्तान जे हर हिसे में चूंडुनि जे हवाले सां सर्च कयल मौज़ू, मिसाल तौर मईशत, टैक्स ऐं पघारुनि जा अंग अखर ॾिनल आहिनि। गूगल ट्रेंड्स पेज जे सभिनी चार्ट्स खे कंहिं बि वेबसाइट ते शामिल करे सघिजे थो, जिते इहे पाण मुरादो अपडेट बि थींदा रहंदा। गूगल ट्रेंड्स तरफ़ां पाकिस्तान में मुतारिफ़ करायल ही पेज आम चूंडुनि जे हवाले सां कंहिं क़िस्म जी सर्वे नाहे ऐं नई वोटिंग बाबति रुझान ज़ाहिर करे थो। ही पेज मुक़ामी सतह ते मख़सूस मौज़ूअनि बाबति माण्हुनि जी दिलचस्पी ऐं वधीक सर्च कयल मौज़ूअनि खे ज़ाहिर करे थो। कंहिं ख़ासि सर्च में वाध इन ॻाल्हि जी निशानदही नाहे त का सियासी पार्टी कंहिं बि माना में वधीक मक़बूल आहे या खटे रही आहे। 14 ॾींहनि में सभ खां वधीक सर्च कयल पार्टीज़ जी लिस्ट में PTI 77%, नून लीग 14%, पीपल्स पार्टी 3% ऐं ॿियुनि पार्टियुनि खे सर्च ई नाहे कयो वियो।